साईं अब्दुलवाहद आरيسر पंहिंजे क़िताब में سانجھيء में आज़ादीअ लाइ सिंधियुनि जी चोथीं जिदोजहद बाबति लिखे थो। जाम फिरोज़ ऐं शाह हसन अरगून विच में थियल जंग में सिंधियुनि जी शिकस्त खां पोइ ईअं पिए सम्झो वियो त हाणे हिन सरज़मीन में आज़ादीअ जी का बि चिणग कान दुखंदी ऐं मुल्क ते गासिपनि जे कब्ज़े ख़िलाफ़ को बि ॿारनि मोरियां ई न ॿरंदो। पर इहा सोच सिंधियुनि जे तारीख़ी हुबुल वतनी ऐं आज़ादीअ जे तड़प खां अणॼाणाई ते ॿधल हुई। हिन सरज़मीन में अञा बि अहिड़ियूं सिसियूं हुयूं जिन पंहिंजे मादरे वतन जी छोटकारे लाइ रत वहाइण ऐं सिंध जे सीने ते लाल लहूअ में लेथड़जण थे घुरियो ऐं उहो मौक़ियो नेठि अची वियो। जाम सलाउद्दीन ऐं मिर्ज़ा शाह हसन जे विच में लॻियल जंग झालार में जाम खंघार जो भाउ अमर उमराणी बि शहीद थी वियो ऐं इन्हे जंग जो मुहरक बि इहो ई हो। जाम फिरोज़ वारी शिकस्त खां पोइ सिंधी माठ करे न वेठा, पर हिननि तोड़ तय हुअण जो फ़ैसिलो कयो हो। इन करे हू वरी बि जाम खंघार जे झंडे हेठि गॾु थिया। जाम खंघार लश्कर गॾु करे मिर्ज़ा शाह हसन खे हेठि ॼाणायल ख़त लिखियो, जंहिं ख़त में हिक सिंधीअ जी शराफ़त ऐं बहादुरी पूरी रीत झलकी रही आहे। सिंध जे गासिब मिर्ज़ा शाह हसन ॾांहुं, जीअं त तो मुंहिंजे भाउ अमर खे शहीद कयो आहे, उन जे खून जो बदिलो वठण लाइ माण्हू मुंहिंजे चौधारी गॾु थिया आहिनि। पर जीअं त तूं मुल्तान वियल हुएं, इन करे मूं अख़लाक़ी तरह तुंहिंजे गैर हाज़िरीअ में तुंहिंजे अहलो अयाल ते हमिलो न कयो। हाणे जीअं त तूं मोटी आयो आहीं, इन सूरत में या त असां सां सुलह करे सिंध जो इलाइक़ो असांजे हवाले करे केॾांहुं हलियो वञ या जंग लाइ तयारु थी। जाम खंघार जे इन ई ख़त जे जवाब में मिर्ज़ा शाह हसन हिन रीत जवाबु ॾिनो, असां जंग खां सवाइ ॿियो को रस्तो ॼाणूं ई की न। अमर उमराणीअ जे रत सां असां जंहिं मैदान खे रंगीन कयो हो, सो अञा वधीक रत जो मुतालबो करे रहियो आहे। इन खां अॻु जो तूं हेॾां अची, आउं पाण तुंहिंजे मुक़ाबले लाइ अची रहियो आहियां। बहरहाल ॿई फ़ौजूं सिंध ऐं कच्छ जे सरहद ते मुक़ाबले लाइ गॾियूं। रण गजो राड़ो थियो, बहादुर गॾिया, सिर धुॾिया, लोथूं लुछियूं। सख़्तु मुक़ाबले खां पोइ सिंधियुनि जी हीअ जिदोजहद बि नाकाम वई। जाम खंघार रहियल सिपाहियुनि सां वापसि मोटी वियो। अरगूननि इंतिहाई बेदर्दीअ सां क़त्ल ऐं खूनरेज़ी कई। बेशुमार उठ, घोड़ा, रिढूं, बकरियूं, ढगियूं ऐं ॿियो सामान लुटे फुरे ठटे मोटी आया। जाम खंघार पोइ बि अरगूननि जे ख़ात्मे लाइ सोचींदो रहियो। जॾहिं मिर्ज़ा बाक़ीअ खे मिर्ज़ा सालिह जलावतन कयो, तॾहिं जाम खंघार न सिर्फ़ु मिर्ज़ा बाक़ीअ खे पनाह ॾिनी, पर पंहिंजी धीअ जाड़े जीअ जी साणस शादी बि कराई। मिर्ज़ा बाक़ी जिन मुसीबतुनि में गिरफ़्तार हो, तिन मां निजात सिर्फ़ु माई जाड़े जीअ जे ॾाज ॾियारी। मिर्ज़ा बाक़ीअ खे इन्हीअ माईअ पेटां मिर्ज़ा मुज़फ़र नाले पुटु बि ॼाओ हो, जंहिं बदीन ते हुकूमत कई ऐं संदसि क़बर क़ादरीअ जे क़ब्रिस्तान में आहे। मिर्ज़ा बाक़ीअ जंहिं नमूने अरगूननि जो ख़ात्मो करायो, इन मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इन्हीअ वाक़िए जे पस मंज़र में जाम खंघार ऐं संदसि धीअ जाड़े जीअ जो हथु कार फ़रमा हो। जेतोणीकि मिर्ज़ा बाक़ी अॻिते हली इंतिहाई कमीणो, कंजूस ऐं ज़ालिम साबित थियो, पर इहे ख़सलतूं मंझि उन वक़्तु मौजूदु कीन हुयूं जॾहिं जाम खंघार खेसि
अरगूननि लाइ मौत जे फ़रिश्ते जी सूरत में तरबियत ॾेई रहियो हो। हाणे सिंधियुनि हिन जंग जी नाकामीअ खां पोइ खुलियल सफ़बंदीअ वारी जंग खे छॾे जंग जी हिकु नई सूरत ऐं हिकमत अमली अख़्तियार कई, जंहिंखे आउं पेश लफ़्ज़ में छिड़ विछड़ जंग या मुंतशिर लड़ाई जे नाले सां मुतारिफ़ कराए आयो आहियां। अहिड़े क़िस्म जी जंग अरगून दौर खां वठी मुग़लनि जे ख़ात्मे ताईं ऐं उन खां पोइ काफ़ी वक़्त ताईं जारी रही। वींदे नादिर शाह ऐं अहमद शाह अब्दाली जे हमलनि वक़्तु जॾहिं सिंध जूं सरकारी फ़ौजूं शिकस्त खाई चुकियूं हुयूं, तॾहिं बि सिंधी अवाम उन्हनि ॿिन्ही हमले आवरनि जे लश्कर जे ख़िलाफ़ छिड़ विछड़ जंग कई आहे, जंहिंजा सिर्फ़ इशारा मुख़्तलिफ़ किताबनि में मिलनि था।